ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 9/1/2026। अॼु मिठा मिठा बाप तेरे सुनता मीठे मीठे ॿार। ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर अर्थात सर्व धर्म पिताइन जो भी आदि पिता प्रजापिता ब्रह्मा जंहिंजे ऑक्यूपेशन खे तव्हां ॼाणंदा आहियो। प्रश्न कर्मनि खे श्रेष्ठ ठाहिण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे, हिन जन्म जो कोई भी कर्म बाप सां छिपायो न। श्रीमत जे अनुसार कर्म करो त हर कर्म श्रेष्ठ थी वेंदो। सॼो मदार कर्मनि ते आहे। अगरि कोई पाप कर्म करे करे छिपाए वरितो त 100 गुणा दंड मिलंदो। पाप वृद्धि खे पाईंदो रहंदो। बाप सां योग टुटी वेंदो। पोइ ईअं छिपाइण वारनि जी सत्यानाश थी वेंदी। हिन करे सचे बाप सां सदा सच्चा रहो। ओम शांति। मिठे मिठे सिकिल ते ॿार इहे त सम्झंदा आहिनि। हिन पुराणी दुनिया में हाणे थोरा ॾींहं जा असां मुसाफ़िर आहियूं। दुनिया जे मनुष्य त सम्झंदा आहिनि 40,000 वर्ष हिते ॿियो रहण जो आहे। तव्हां ॿारनि खे त निश्चय आहे इहे ॻाल्हियूं भुलो न। हिते वेठा आहियो त तव्हां ॿारनि खे अंदर में ॾाढो गदगद थियणो खपे। हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं इहे त विनाश थियण जो ई आहे। आत्मा त अविनाशी आहे न। इहा बि ॿुधी में आहे। असां आत्मायूं ई पूरा 84 जन्म वरिता आहिनि। हाणे बाबा आया आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ। पुराणी दुनिया जॾहिं पूरी थींदी तॾहिं बाबा ईंदा आहिनि नई दुनिया ठाहिण। नई दुनिया खां पुराणी दुनिया, पुराणी दुनिया खां नई दुनिया। इहे चक्कर जो तव्हांखे ॿुधी में ज्ञान आहे। अनेक बार तव्हां इहे चक्कर लॻायो आहे न। हाणे इहे चक्र पूरो थींदो आहे। पोइ नई दुनिया में असां थोरा सा देवतायूं ई रहंदासीं। मनुष्य न हूंदा। हाणे असां मनुष्य खां देवता ठहूं था। इहे त पक्को निश्चय आहे न। बाक़ी कर्मनि में सॼो मदार आहे। कर्मनि ते ई सॼो मदार आहे। मनुष्य उल्टो कर्म कंदा आहिनि त अंदरि खाईंदो ज़रूरु आहे। इन करे बाबा पुछंदा आहिनि हिन जन्म में अहिड़ो कोई पाप त न कयो आहे न। इहा आहे ही छी रावण राज्य। इहे त तव्हां सम्झंदा आहियो। दुनिया न ॼाणंदी आहे की रावण कंहिं चीज़ जो नाम आहे। बापू जी चईंदा हुया राम राज्य खपे, परंतु अर्थ न ॼाणंदा आहिनि। हाणे बेहद जो बाप सम्झाईंदा आहिनि राम राज्य कंहिं प्रकार जो हूंदो आहे, है न। इहा आहे ही हाणे तव्हां ॼाणंदा आहियो राम राज्य कंहिं प्रकार जो हूंदो आहे। इहा त धुंधकारी दुनिया आहे। हाणे बेहद जो बाप ॿारनि खे वरसो था ॾियनि। हाणे तव्हां भक्ति न कंदा आहियो। हाणे बाबा जो हथ मिलियो आहे न। बाबा जे सहारे बिग़ैर तव्हां विषय वैतरणी नदी में गोता खाईंदा रहंदा हुयो। बाबा जे सहारे बिग़ैर असां विषय वैतरणी नदी में गोता खाईंदा रहियासीं। अधु कलाक पाए भक्ति ज्ञान मिलण सां तव्हां नई दुनिया सतयुग में हली वेंदा आहियो। हाणे तव्हां ॿारनि खे निश्चय आहे असां बाबा खे यादि कंदे कंदे पवित्र ठही वेंदासीं। पोइ पवित्र राज्य में ईंदासीं। इहे ज्ञान बि हाणे पुरुषोत्तम संगम युग ते तव्हांखे मिलंदो आहे। इहे पुरुषोत्तम संगम युग आहे न। जबकि तव्हां छी सां गुल काटन खां फूल ठही वेंदा आहियो। केरु ठाहींदा आहिनि? बाबा ठाहींदा आहिनि। बाबा खे ॼाणियो आहे न। असां आत्माउनि जो इहे बेहद जो बाबा आहे। लौकिक बाप खे बेहद जो बाप न चईंदासीं। पारलौकिक बाप आत्माउनि जे हिसाब सां सभिनि जो बाप आहे। पोइ ब्रह्मा जो बि ऑक्यूपेशन खपे। तव्हां ॿार सभिनि जो ऑक्यूपेशन ॼाणे चुकिया आहियो। विष्णु जो बि ऑक्यूपेशन ॼाणंदा आहियो न, है न। केतिरो सजल आहे न विष्णु। स्वर्ग जो मालिक हुयो। हाणे त संगम ते ई चईंदासीं। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन।
उहो बि संगम ते ईंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि पुराणी दुनिया नई दुनिया जो ई संगम आहे। पुकारदा बि आहिनि, हे पतित पावन अचो। पावन दुनिया आहे नई दुनिया, पतित दुनिया आहे पुराणी दुनिया। इहे बि ॼाणंदा आहियो बेहद जे बाब जो बि पार्ट आहे। इहे बि ॼाणंदा आहियो बेहद जे बाब जो बि पार्ट आहे। क्रिएटर डायरेक्टर आहे न बाबा। सभु मञंदा आहिनि त ज़रूरु हुननि जी कोई एक्टिविटी हूंदी ई सही, है न। शिव बाबा जी उन्हनि खे आदमी न चइबो आहे, उन्हनि खे त शरीर न आहे न। बाक़ी सभिनि खे या त मनुष्य या देवता चईंदासीं। शिव बाबा त न देवता न मनुष्य आहिनि, छो जी उन्हनि खे पंहिंजो शरीर ई न आहे। इहे त टेम्पररी वरितो आहे न। ख़ुदि चईंदा आहिनि मिठे मिठे ॿारनि खे मां शरीर बग़ैर राजयोग कीअं सेखारियां। मूंखे मनुष्य ठिकर पितर में चई छॾियो आहे, परंतु हाणे त तव्हां ॿार सम्झंदा आहियो मां कीअं ईंदो आहे। हाणे तव्हां राजयोग सिखो था, कोई मनुष्य त सिखलाए न सघे। देवता आहिनि सतयुगी राजाई कीअं वरिती, ज़रूरु पुरुषोत्तम संगम ते ई राजयोग सिखियो हूंदो न। त इहे सिमरन करे हाणे तव्हां ॿारनि खे अथाह ख़ुशी हुजणी खपे। असां हाणे 84 जो चकर पूरो कयो। बाबा कल्प कल्प ईंदा आहिनि। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। श्री कृष्ण जो प्रिंस हुयो सतयुग जो, उहो ई 84 चकर लॻाईंदा आहिनि। तव्हां शिव जा त 84 जन्म न ॿुधाईंदव न, तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि। माया ॾाढी कड़ी आहे, कंहिंखे बि छॾंदी न आहे। हाणे बाबा सुठी रीति ॼाणंदा आहिनि। ईअं न सम्झो बाबा कोई अंतर्यामी आहिनि, सभिनि जी एक्टिविटी सां ॼाणंदा आहिनि बाबा। समाचार आदि ईंदा आहिनि, माया हिकदमि कचो ई पेट में विझी छॾंदी आहे। अहिड़ी ॾाढी ॻाल्हियूं तव्हां ॿारनि खे मालूम न पवंदियूं आहिनि, लेकिन बाबा खे त सभु मालूम पवंदो आहे। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि बाबा त अंतर्यामी आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां अंतर्यामी न आहियां। हर हिक जी चलन सां सभु मालूम पवंदो आहे। ॾाढा छी चलन हलंदा आहिनि। बाबा ॿारनि खे ख़बरदार कंदा आहिनि माया सां संभालणो आहे। माया अहिड़ी आहे के न के रूप में हिकदमि हप करे वठंदी आहे। पोइ भले बाबा सम्झाईंदा आहिनि त बि बुद्धि में न वेंदो आहे। हिन करे ॿारनि खे ॾाढो ख़बरदार रहणो आहे। काम मां शत्रु आहे, मालूम बि न पए असां विकार में वियासीं। अहिड़ा बि ॾाढा आहिनि। हिन करे बाबा चईंदा आहिनि कुझु बि भूल आदि थींदी आहे त बाबा खे सभु ॿुधायो, छिपायो न त 100 गुणा पाप थी वेंदो। जो अंदर में खाईंदो रहंदो, हिकदमि किरी पईंदो। सचा बाप सां गॾु बिल्कुलु सचो थी करे रहणो आहे, न त ॾाढो घाटो पइजी वेंदो। माया हिन समय त ॾाढी कड़ी आहे। इहा आहे ई रावण जी दुनिया। हिनखे पुराणी दुनिया, इन करे पुराणी दुनिया खे यादि न करिणो आहे। असां त नई दुनिया खे यादि कंदासीं जिते हाणे असां वञूं था। बाबा नयो मकान ठाहींदा आहिनि त ॿार सम्झंदा आहिनि असांजे लाइ मकान थो ठहे, ख़ुशी रहंदी आहे। इहा आहे बेहद जो बाप। असांजे लाइ नई दुनिया स्वर्ग थी ठहे। स्वर्ग में ज़रूरु मकान बि हुजणा खपनि न, मकान बि ज़रूरु हूंदा। हाणे असां नई दुनिया में वञण वारा आहियूं। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो गुल फूल थी वेंदो। असां विकारनि जे वश कांटा थी विया आहियूं न। बाबा ॼाणंदा आहिनि माया अधु खे त हिकदमि हप करे छॾंदी आहे। तव्हां सम्झंदा आहियो जो न ईंदा आहिनि उहे त माया जे वश थी विया। बाबा वटि जो ईंदा न आहिनि, बाबा जे पास त ईंदा न आहिनि। अहिड़नि खे माया ॾाढो हप करे वठंदी आहे। ॾाढा ई सुठो चई करे हली वेंदा आहिनि। असां ईअं कंदासीं, असां त यज्ञ जे लाइ प्राण त्याग ॾींदासीं। अॼु उहा आहिनि न। तव्हांजी लड़ाई आहे ई माया सां गॾु।
दुनिया में इहे कोई न ॼाणंदा आहिनि माया सां गॾु लड़ाई कीअं थींदी आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो अथई, जंहिंसां तव्हां अंधियारे सां सोझिरे में अची विया आहियो। आत्मा खे ई ज्ञान नेत्र ॾींदा आहिनि न बाबा। तॾहिं बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे तव्हां आत्मा सम्झो, बेहद जे बाप खे यादि करो। भक्ति में तव्हां यादि कंदा हुयो, चईंदा हुयो तव्हां ईंदा हो त असां तव्हां ते बलिहारी वेंदासीं। कीअं बलिहारी वेंदासीं इहे थोरी ॼाणंदा हुया। हाणे त सम्झंदा आहियो जीअं आत्मा आहियूं वैसे बाबा आहे। बाप जो अलौकिक जनम तव्हां ॿारनि खे कीअं सुठी रीति पढ़ाईंदा आहिनि। ख़ुदि चईंदा आहियो इहे त उहे ई बाप आहे जो कल्प कल्प असांजो बाबा ठाहींदा आहिनि। हाणे बि बाबा बाबा कंदा आहिनि, बाप बि ॿार कंदा आहिनि। उहे ई टीचर जे रूप में असांखे राजयोग सिखलाईंदा आहिनि। ॿियो त कोई राजयोग सिखलाए न सघे। विश्व जो तव्हांखे मालिक ठाहींदा आहिनि त अहिड़े बाप जो ठही करे पोइ हुन टीचर जी शिक्षा वठणी खपे न, है न। अहिड़े बाप जो ठही करे पोइ हुन टीचर जी शिक्षा वठणी खपे। ख़ुशी में गदगद थियणो खपे। अगरि छी ठाहियो त उहा ख़ुशी ईंदी न, है न। अगरि छी ठाहींदा त उहा ख़ुशी न ईंदी। बल्कि केतिरो बि मथो मारो पोइ बि उहा असांजी जाति जो भाई आहे न, अगरि उनखे ख़ुशी न थींदी त। हिते मनुष्यनि केतिरा सरनेम आदि हूंदा आहिनि मनुष्यनि जो। तव्हांजो सरनेम ॾिसो केॾो वॾो आहे। इहा आहे ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर ब्रह्मा। उन्हनि खे कोई ॼाणंदा ई न आहिनि। शिव बाबा खे त सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि, है न। शिव बाबा खे त सर्वव्यापी चई छॾींदा आहिनि। ब्रह्मा जो बि कंहिंखे पतो न आहे। चित्र बि आहे न, ब्रह्मा विष्णु शंकर। ब्रह्मा खे सूक्ष्म वतन में वठी आहिनि। बायोग्राफी कुझु न ॼाणंदा आहिनि। सूक्ष्म वतन में ब्रह्मा खे ॾेखारींदा आहिनि। पोइ प्रजापिता ब्रह्मा काॾा ईंदा, हुते ॿार एडॉप्ट कंदा छा मथे, कंहिंजो बि पतो न आहे। प्रजापिता ब्रह्मा चईंदा आहिनि परंतु बायोग्राफी न ॼाणंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहो असांजो रथ आहे। ॾाढे जन्मनि जे अंत में असां इहो आधार वरितो। ये पुरुषोत्तम संगम युग गीता जो एपिसोड आहे न। ये पुरुषोत्तम संगम युग गीता जो एपिसोड आहे। पवित्रता बि मुख्य आहे न, पवित्रता बि मुख्य आहे हिन ते। पतित खां पावन ठहिणो कीअं आहे इहा दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे। त हिन पुरुषोत्तम संगम युग जो इहे गीता जो एपिसोड आहे। ऐं हिते पवित्रता मुख्य आहे। पतित खां पावन ठाहिणो कीअं आहे इहा दुनिया में कंहिंखे बि पतो न आहे। साधु संत आदि कॾहिं बि ईअं न चईंदा कि इहा देह सहित सभिनि खे भुलिजो। साधु संत आदि कॾहिं न चईंदा कि देह सहित सभिनि खे भुलिजो। हिकु बाप खे यादि करो त माया अहिड़ा पाप कर्म सभु, हिकु बाप खे यादि करो त माया जे पाप कर्म सभु भस्म थी वेंदा। कोई गुरु कॾहिं हीअं न चई सघंदा, है न। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे ब्रह्मा कीअं ठहींदो आहे। नंढेपन में गावड़े जो छोरो हुयो, 84 जन्म वरितईं। फर्स्ट खां वठी करे लास्ट ताईं त थी वई नई दुनिया सो पुराणी थी वेंदी आहे। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि जो तालो खुलियो आहे। तव्हां सम्झी सघंदा आहियो, धारणा करे सघंदा आहियो। हाणे तव्हां बुद्धिमान ठहिया आहियो। अॻियां बुद्धिहीन हुयो। लक्ष्मी नारायण बुद्धिवान आहिनि ऐं हिते बुद्धिहीन। सामने ॾिसो इहे पैराडाइज़ जा मालिक आहिनि। श्री कृष्ण स्वर्ग जो मालिक हुयो, पोइ गावड़े जो छोरो ठहियो। तव्हां ॿारनि खे धारणा करे पोइ पवित्र बि ज़रूरु ठहिणो आहे। मुख्य आहे पवित्रता जी ॻाल्हि। लिखंदा बि आहिनि बाबा माया असांखे किराए छॾंदी आहे। लिखंदा बि आहिनि बाबा माया असांखे किराए छॾंदी आहे।
अखियूं क्रिमिनल ठही वियूं। बाबा चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो, बसि हाणे त घर वञिणो आहे। बाबा खे यादि करिणो आहे न, थोरे टाइम जे लाइ शरीर निर्वाह अर्थ जे लाइ कर्म त करे पोइ असां हली वेंदासीं मथे। हिन पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ लड़ाई बि लॻंदी, हिते बि तव्हां ॾिसो कीअं लॻंदी आहे। बुद्धि सां सम्झंदा आहिनि असां देवता ठहींदा आहियूं त असांखे नई दुनिया बि खपे न, हिन करे विनाश ज़रूरु थींदो है न। बुद्धि सां सम्झंदा आहियूं असां देवता ठहींदा आहियूं त असांखे नई दुनिया खपे, हिन करे विनाश ज़रूरु थींदो। असां पंहिंजी नई दुनिया स्थापना करूं था बाबा जी श्रीमत अनुसार। असां पंहिंजी नई दुनिया स्थापना करूं था बाबा जी श्रीमत अनुसार। बाप चईंदा आहिनि मां तव्हांजी सेवा में उपस्थित थींदो आहे। तव्हां डिमांड कई आहे की असां पतितनि खे अची करे पावन ठाहियूं, त तव्हांजे चइण सां मां ईंदो आहे, तव्हांखे रास्तो ॿुधाईंदो आहे। ॾाढो सहज आहे, मन मना भव। भॻवान वाचा आहे न, सिर्फ़ु कृष्ण जो नाम ॾेई छॾियो अथनि। बाप जे नियरेस्ट आहे श्री कृष्ण, इहे परमधाम जो मालिक, उहो विश्व जो मालिक। शिव बाबा परमधाम जा मालिक आहिनि, श्री कृष्ण विश्व जो मालिक आहे। सूक्ष्म मतनि में त कुझु हूंदो ई न आहे। हाणे खां नंबर 1 आहे सभिनि खां नंबर 1 आहे श्री कृष्ण, जंहिंखे तव्हां ॾाढो प्यारु कंदा आहियो। बाक़ी त पुठियां पुठियां आहिनि। स्वर्ग में त सभई वञी न सघनि त मिठे मिठे ॿारनि खे हॾी ख़ुशी रहणी खपे। आर्टिफिशियल ख़ुशी न हलंदी। ॿाहिरां खां क़िस्म क़िस्म जा ॿार बाबा वटि ईंदा हुया, कॾहिं पवित्र न रहंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां विकार में वेंदा आहियो, पोइ हिते छो ईंदा आहियो। चईंदा आहिनि छा करूं, रही न सघंदा आहियूं, रोज़ु ईंदा आहिनि, न वञणु न जाने कॾहिं असांखे अहिड़ो तीर लॻी वञे जो असां इहे विकार छॾे छॾियूं। मतिलबु कई आत्माउनि खे न बाबा बि सुठा लॻंदा आहिनि, बाबा जी मुरली बि सुठी लॻंदी आहे, लेकिन विकारनि खे न छॾे सघंदा आहिनि। बाबा बग़ैर सदगति केरु कंदा, अची करे वेही रहंदा हुया। माया ॾाढी प्रबल आहे, निश्चय बि थींदो आहे बाबा सके पदत खां पावन गुरुकुल ठाहींदा आहिनि, है न। परंतु छा करनि, पोइ बि सच त बदिलाईंदो हुयो, हाणे ज़रूरु सुधरियो हूंदो न। उन्हनि खे निश्चय हुयो इन्हनि द्वारा ई असां सुधरंदासीं। हिन समय केतिरा एक्टर्स आहिनि, हिक जा फीचर्स न मिलनि ॿिए सां, पोइ कल्प पोइ उहो ई फीचर्स सां पार्ट रिपीट कंदा। आत्मायूं त सभु फिक्स आहिनि, सभी एक्टर्स बिल्कुलु एक्यूरेट पार्ट वॼाईंदा आहिनि, कुझु बि फ़र्क़ु न थी सघंदो आहे। सभी आत्मायूं अविनाशी आहिनि, उन्हनि में पार्ट बि अविनाशी नूंदल आहे न। केतिरा सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि, केतिरो सम्झाईंदा आहिनि पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि, सम्झी न सघंदा आहिनि। इहे बि ड्रामा में थियणो आहे। हर कल्प राजा जी त स्थापना थियणी आहे। सतयुग में ईंदा ई थोरा आहिनि, सो बि नंबरवार ईंदा वेंदा आहिनि। हिक जो पाठ हिकु ई ॼाणे, ॿियो न ॼाणे सघंदो आहे, है न। हिक जो पाठ हिकु ई ॼाणे, ॿियो न ॼाणे सघंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, सचे बाप सां गॾु सचो रहणो आहे, बाबा ते पूरो पूरो बलिहारे वञिणो आहे। ॿियो आहे ज्ञान खे धारण करे बुद्धिवान ठहिणो आहे, अंदर सां हॾी ख़ुशी रहणी खपे। कोई बि श्रीमत जे विरुद्ध कमु करे ख़ुशी गुम न करणी आहे। वरदाना ड्रामा जी हर पॉइंट्स जे अनुभव द्वारा सदा साक्षीपन जी स्टेज ते रहण वारा अचल अडोल ठहो। ड्रामा जी पॉइंट्स जे जो अनुभवी आहिनि उहे सदा साक्षीपन जी स्टेज ते स्थित रही हिकु रस अचल अडोल स्थिति जो अनुभव कंदा आहिनि। ड्रामा जी पॉइंट्स जो अनुभवी आहिनि न,
वो सदा साक्षीपन जी स्टेज ते स्थित रही हिकु रस अचल अॾोल स्थिति जो अनुभव कंदा आहिनि। ड्रामा जी पॉइंट्स जी अनुभवी आत्मा कॾहिं बि बुरे में बुराई न ॾिसंदी, अच्छाई ई ॾिसंदी, छो जो हुनजो ड्रामा में इहो पार्ट आहे। अर्थात स्व कल्याण जो रास्तो ॾेखारे में ॾींदो हुनखे। अकल्याण जो खातो ख़तमु। कल्याणकारी बाबा जा ॿार कल्याणकारी युग आहे। हिन नॉलेज जो अनुभव जी अथॉरिटी सां सदा अचल अॾोल ठहो। मतिलबु कुझु बि थिए सोचो मूंसां गॾु कल्याणकारी बाबा आहे, कल्याणकारी समय आहे, त असां सां कुझु गड़बड़ थी न सघंदो, इन करे अचल अॾोल रहो। स्लोगन आहे जो समय खे अमूल्य सम्झी करे सफ़ल कंदा आहिनि, उहो समय ते धोखो न खाईंदा आहिनि। अव्यक्त इशारो आहे। ज्ञान खजाने द्वारा हिन समय ही मुक्ति जीवन मुक्ति जो अनुभव करणो आहे। जो बि दुख अशांति जा कारण आहिनि, विकार आहिनि, हुननि सां मुक्त थियणो आहे। अगरि कोई विकार ईंदो बि आहे त विजयी ठहिणो आहे, हुन सां हार न खाइणी आहे, स्वप्न में बि न खाइणी आहे। अनेक व्यर्थ संकल्प विकल्प विक्रमनि सां मुक्त ठहिणो आहे, है न। अनेक व्यर्थ संकल्प विकल्प विक्रमनि सां हाणे मुक्त ठहो, तॾहिं मुक्ति वर्ष मल्हाईंदासीं, तॾहिं मुक्ति धाम में हलंदासीं, है न। तॾहिं जीवन मुक्त अवस्था जो हिते बि अनुभव कंदासीं, सत्युग में भी कंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।